जेतरा कोस्ताने जी पट्टीअ जा पथरीले रस्तनि जा डिघा पंध हुजनि, वरी थाणे बुलाखाने जे दूर दराज इलाइक़नि में सिहत जी सहूलियतुनि जी अणाट हुजे, सरकारी अस्पतालूं बि सिर्फ़ इमारतनि ताईं महदूद हुजनि, न डॉक्टर हुजनि न ॿियो अमलो हुजे, उन पसमंदा इलाइक़नि में पंहिंजी मदद पाण तत मेडिकल कैंपूं लॻनि त उहा कोस्तान वासियुनि लाइ गनीमत खां घटि न आहे। ग़रीब ऐं बेपहुच माण्हुनि लाइ इहे मेडिकल कैंपूं वॾो सहारो बणिजी वञनि थियूं। कोस्तान जे माण्हुनि जे एंजन ऐं ज़रूरतनि खे नज़र में रखंदे थाणो इमन खान जी मंगलानी परिवार सां तालुक़ रखंदड़ हिकु बहादुर समाज सुधारक हिंदू न्याणी शाना देवी ऐं संदसि मुड़ुसु नवलमल तरफ़ां हाशमाणी मेडिकल वेलफेयर फाउंडेशन जे तावन सां थाणे अहमद खान जे सरगवासी बेरूमल, सरगवासण चांदीबाई, सरगवासी वीरूमल ऐं सरगवासी फतनमल जी यादि में कराची जे बहितरीन स्पेशल माहिर डॉक्टरनि ते मुश्तमिल हिकु रोज़ा अखियुनि जी मेडिकल कैंप लॻाई वई। उन लॻल अखियुनि जी मेडिकल कैंप में तालुके थाणे बुलाखान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां आयल माण्हुनि वॾो लाभ हासिलु कयो। थाणो अहमद खान में लॻंदड़ हिन मेडिकल कैंप में हाशमाणी मेडिकल वेलफेयर फाउंडेशन जे माहिर अखियुनि जे डॉक्टरनि 800 जे लॻभॻि माण्हुनि खे रजिस्टर करे उन्हनि मां 300 खां मथे माण्हुनि में मुफ़्त दवाऊं ऐं गॾोगॾु नज़रनि जूं इनकूं पिणु ॾिनियूं, जॾहिं त 57 माण्हुनि जा ऑपरेशन करे सुठी क्वालिटी जा लेंस पिणु लॻाया हुआ। मेडिकल कैंप में आयल माण्हुनि लाइ खाधे पीते जो पिणु बंदोबस्तु थियल हो। उन मौक़े ते सिंध टीवी न्यूज़ सां समाज सुधारक हिंदू नारी शाना देवी, संदसि मुड़ुसु नवलमल ऐं हाशमाणी वेलफेयर फाउंडेशन जे स्पेशल डॉक्टरनि आम माण्हुनि वीचार वंडींदे चयो, कोशिशि इहा रही त असीं वधि में वधि ताईं माण्हुनि खे इहो मैसेज पहुचायूं त अची हिते पंहिंजो इलाजु कराइनि। कराची जे वॾनि हैदराबाद जे लखनि जे इलाज खां हिते हिननि जा फ्री में मोतियो जा ऑपरेशन थियनि त हीउ पंहिंजो भरपूर फ़ाइदो वठी सघनि। हिते माण्हुनि खे इलाही ज़रूरत आहे, हुननि खे मदद जी ज़रूरत आहे, हुननि खे मेडिकल जी ज़रूरत आहे, हुननि खे तालीम जी ज़रूरत आहे। उन खां पोइ असांखे फील थियो मिसकीन माण्हू जेके अबोज माण्हू जेके अफोर्ड नथा करे सघनि उन्हनि जे लाइ हीउ सॼो जेको आहे असां इहो कयो आहे। हिननि जे लाइ जेको आहे असां कैंप क़ाइमु कई आहे ऐं असां सभ खां वॾी ॻाल्हि मज़हब नस्ल रंग खां मथे ये जेका इंसानियत जो जेको जज्बो आहे उन जे ख़ातिर असां ये कैंप जेका क़ाइमु कई आहे। यहाँ पर जितने मरीज़ हैं ना उनमें मोतिया बहुत ज़्यादा कॉमन है और वो मोतिया बहुत लास्ट स्टेज तक पहुंच चुका है। यानी ऑपरेशन में पेशेंट्स इतने डिले होते हैं कि शायद उनके पास सहूलतें नहीं होती, तो वो काफ़ी डिलेड स्टेज ऑफ जो थी वो कैटरैक्ट की थी, यानी मोतिया की काफ़ी लास्ट स्टेज है। तो अगर ऐसे पेशेंट्स को हम जल्दी पकड़ लें तो रिजल्ट्स भी ज़्यादा अच्छे आएंगे। और आज हमने तकरीबन 57 सर्जरीज़ की हैं और उसमें से आप समझें तकरीबन 20 या 25 के करीब बिल्कुल ही एंड स्टेज ऑफ कैटरैक्ट हमने किए होंगे। बाकी जो है वो अर्ली स्टेजेस थे, लेकिन ऐसे आई कैंप्स जो है वो बार बार मुनक़िद होने चाहिए। काफ़ी मायूं सुबुह सवेर आयूं, उन्हनि खे इहा ख़बर कोन्हे अखियुनि जी अस्पताल आहे। गायनो जी पेशेंट इलाही हिते अची चुकियूं आहिनि, माना जेको असां उनखे माना रियलाइज़ कयो उहा बि हुअणु खपे। हिते मालिक इन्हनि जी शेवा ज़रूरु क़बूल ईंदो। असांजे खेते में इहा शेवा आउं सम्झां थो वॾी शेवा आहे। छो न इंसान जी दुनिया में वॾी जेका ख़िदमत आहे सा इंसान खे नूर ॾियणु आहे। कंहिं बेनूर माण्हू खे नूर मिले थो, इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे। जंहिं लाइ आउं जस ॾियुसि पंहिंजी भेण खे, मुंहिंजा सौटनि सभिनी खे, हुननि जे मंगलानी परिवार खे, जिन पंहिंजे फादर जे नाले, पंहिंजे मदर जे नाले ऐं पंहिंजे ब्रदर जे नाले सां हिकिड़ी कैंप लॻाई आहे हाशमाणी फार्म जे वेलफेयर जे वारनि तावन सां, जो ॿराड़ी जे माण्हुनि खे जेका सहूलियत मिली आहे हुनखे लफ़्ज़नि में बयान ई नथो करे सघिजे। वॾो कमु आहे हिते, इलाही ज़रूरतूं इलाही घुरिजूं आहिनि जेके बि थी सघियूं। असांजो ख़ानदान मालिक में उमेदु आहे त जेको बि असांजे वस वतायर हूंदो कोशिशि कंदासीं थींदो रहे। ऑपरेशन करायूं भला माण्हू आहिनि, ग़रीब हुआसीं न केॾे वियासीं, हिते सही आहे न, अञा बि छा त वरी ॿिया कराए मुफ़्त। हा ख़ुशि आहियूं, न त केॾे वियासीं ॿाहिरि। कंहिंजो ऑपरेशन कराए सघे पिया, सही अला करे ॿियूं बि अहिड़ियूं कैंपूं लॻनि त असीं बि इलाजु करायूं। ग़रीब माण्हू पैसो किथां आणींदासीं। सिंधड़ीअ खां आया आहियूं, हिते कैंप लॻी आहे बिल्कुलु फस्ट क्लास। ऑपरेशन बि थियो, असीं न त पहिरियां वञूं हैदराबाद, इलाही ख़र्चु अचे हा। अहिड़ियूं कैंपूं वरी बि लॻणु घुरिजनि जेको ग़रीब माण्हूअ जो सभु कमु थियो थो वञे। 60 से भी ज़ायद ऑपरेशन थी रहिया आहिनि, 15 से 20 ॼणा पोइ लाइन में वेठा आहिनि की मुंहिंजो कॾहिं ऑपरेशन थींदो न आहे। हिते लैब टेस्ट बि थिए थो, हर तरह जो टेस्ट थिए थो, ने अखियुनि जो बि टेस्ट थिए थो, नंबर बि ॾिए था। ने हेॾा 12 असां चश्मा बि रखिया आहियूं जो की क़रीब जा हुई था 1.5 नंबर 2 नंबर 2 नंबर उहो बि ॾिए थो। ने मेडिसिन बि असां
फ्री दे रहा हूँ। मेडिकल कैंप में सबसे अच्छी खुशाइन बात ये है कि यहाँ पे डायरेक्ट ऑपरेशन हो रहा है। शुगर वगैरह टेस्ट फ्री किए, जनरल डॉक्टर था हमारे पास, सबको मेडिसिन हमने फ्री दिए। तो यहाँ पे इस तरह के कैंप्स की ज़रूरत है, ये लोग लगाते भी रहते। हिंदू मुसलमान जी का ॻाल्हि कान्हे, मंगलाणी परिवार खे आऊं शाबस थो ॾियां जिन पंहिंजो टाइम कढी, वापारी माण्हू टाइम कढी हिते माण्हुनि जे लाइ पंहिंजे पूरे तमाम जे लाइ इहे कैंप ठाही आहे, ऐं उन्हनि खे सलाम तो पेश किया। सिंध के पसमानदा इलाके जितने हैं, हमने घड़ो भी गए, हम सिंध के दीगर इलाके में गए, कराची के पसमानदा इलाकों में भी गए, अल्हम्दुलिल्लाह बलूचिस्तान के इलाकों में भी गए। आज हम ये वाले इलाके में यहाँ पर आए और भरपूर तरीके से याद रहे कि सिंध के उन इलाकों में भी इकबाल एडवाणी का भरपूर कैंप लगाया गया, ब्लड प्रेशर और सबका इलाज किया गया। आँखों की ट्रीटमेंट के हवाले से मोतिया के ऑपरेशन की पर्चियाँ दी गई और पिक एंड ड्रॉप की इसको सहूलत दी गई ताकि उसका ऑपरेशन हो। 50,000 का ऑपरेशन फ्री कॉस्ट किया। कैमरामैन राशिद नवाज मंगनार सां गॾु इम्तियाज़ मंगनार, सिंध टीवी न्यूज़ थाणो बुला खान।